बिटशा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त बिटशा कराची में ड्यूटी दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार जी बिटशा में तदफ़ीन कई वई है। जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन में रेंजर्स अमलदारनि, जवाननि, शहरियुनि ऐं वारसनि वॾे अंग में शिरकत कई है। रेंजर्स जे शहीद एहलकार खे सरकारी एज़ाज़ ऐं पाकिस्तानी झंडे सां सलामी पेश करे मिटी मां हवाले कयो वियो है। रेंजर्स जे जवान मोहम्मद रुज़वान राजपूत 8 रबी अवल ते कराची में मातमी जुलूस जी ड्यूटी बाद हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियो हो, जंहिंखे जना अस्पताल कराची में दाख़िल कयो वियो। 8 ॾींहं मुसलसल इलाज बावजूद एहलकार मोहम्मद रुज़वान राजपूत ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जना अस्पताल कराची में फ़ौत थी वियो। रेंजर्स एहलकार जी शहादत ते वारसनि में ॾुख जी लहर छायल है। फ़ौत थियल रेंजर्स जवान मोहम्मद रुज़वान वल्द शबीर अहमद राजपूत जो तालुक़ बिटशा जे शेख मोले सां हो। रेंजर्स अमलदारनि ऐं जवाननि पहुची तदफ़ीन ऐं सलामी बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ताज़ियत जो सिलसिलो जारी है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़